मोरो मां रिपोर्ट करे वई जानी जुमाणी मोरो जो रहवासी इमरान चांडियो जेको हिन वक़्तु ख़ैरपुर जेल में आहे, जंहिंसां ख़ैरपुर जे जेलर पारां इंसान सोज़ तशद्दुद करण ऐं जेल में हिकु टाइम जी मानी ॾेई वरी 48 कलाक खां पोइ ॿी मानी ॾियणु यानी हिकु टाइम जी मानी खे थोरो थोरो करे 2 ॾींहंनि ताईं हलाइणो पवे थो। जॾहिं त मानी सुकी वञण जे करे पाणी में पुसाए खाइण रोज़ जो मामूल बणियल आहे। जेलर जो चवणु आहे त पैसा ॾींदो त हिन सां सुठो वर्ताव कयो वेंदो, न त हिन सां जानवरनि खां बदतर सलूक थींदो। इमरान चांडियो जी घर वारनि भाउ बशीर अहमद चांडियो संदसि वालिद ऐं अमड़ मासूम ॿारनि सां गॾु एहतजाज कंदे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं जेल खाना जात जे वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी ऐं IG सिंध जावेद आलम ओढो खां मुतालबो कयो आहे त ख़ैरपुर जे जेलर खे लगाम ॾिनी वञे ऐं पाकिस्तानी कानून मूजिबि कैदियुनि सां इंसाननि वारो सलूक कयो वञे ऐं असां भाउ इमरान चांडियो खे नुशरत फ़िरोज़ जेल में वापसि कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ करे बेचैनी ख़तमु कई वञे।